टंडो आदम लॻ धार एक्सीडेंट में हिक मासूम नींगरी ऐं औरत समेत 3 ॼणा फोत थी विया। तफ़सीलन मूजिब टंडो आदम लॻ दिलोर बोरी लॻ तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल जो टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार 20 वरियनि जी ख़ानज़ादी ज़ाल दिलबर मलूखाणी ऐं संदसि 2 वरियनि जी मासूम भाइटी राहिला धी मुनवर अली मलूखाणी थॾे ते फोत थी वयूं। जॾहिं त मोटरसाइकिल सवार नौजवान बशीर वल्द हाकिम अली मलूखाणी सख़्त ज़ख़्मी थी पियो। ॿिए पासे टंडो आदम मीरपुर ख़ासि लिंक रोड ते मीराबाद लॻे टमाटर खणी ईंदड़ रिक्शा लोडर जो टायर बस्ट थियण सबबि रिक्शा कल्टी थी पियो, जंहिंजे नतीजे में भिटशा जी जलाल कॉलोनी जो रहवासी 45 वरियनि जो मोहम्मद असलम वल्द मोहम्मद सिद्दीक़ ख़ासखेली थॾे ते फोत थी वियो। जॾहिं त पीरसन हाकिम अली खोसो पिणु ज़ख़्मी थी पियो। फोतनि ऐं ज़ख़्मियुनि खे तालके इस्पताल टंडो आदम आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद फोतनि जा बड़ वारसनि हवाले कया विया आहिनि।